बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमन पंहिंजे चैनल समझो ऐं समझायो सां गॾु अॼु जंहिं टॉपिक ते आऊं ॻाल्हाईंदुसि उहो इहो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे चैनल में वीडियो खे अपलोड करणु चाहियो था त उहो कीअं कंदव। दरअसल इहो मुंहिंजो प्रीवियस 2 वीडियो जेके मूं ठाहिया हुआ जंहिंमें जीमेल अकाउंट ठाहिणु सेखारियो ऐं चैनल ठाहिणु सेखारियो यूट्यूब में ऐं बैनर आर्ट वग़ैरह ठाहिणु सेखारियो। हाणे हुनजी चौथी कड़ी इहा आहे त तव्हां वीडियो पंहिंजे चैनल में कीअं अपलोड करे सघो था। ऐं जेकॾहिं इहो तव्हां सिखणु चाहियो था त तव्हां मूंसां गॾु रहो ऐं मुंहिंजी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु तव्हां सां इहा ई रिक्वेस्ट आहे त हीउ चैनल आहे समझो समझायो तव्हांजो, मुंहिंजो ऐं सिंधी चैनल आहे। इनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो जेको बटण आहे इनखे क्लिक कयो ऐं इनखे क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो जेको मूं वटि त कोन ईंदो, छो त चैनल मुंहिंजो आहे ऐं सब्सक्राइब कोन थो करे सघां, पर तव्हां वटि ईंदो। उन बेल जे आइकॉन खे बि क्लिक कयो ऐं क्लिक करण सां तव्हां मुंहिंजी हर अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन ॾिसी सघंदव। ऐं मुंहिंजे वीडियो जे साइड तां हिकिड़ो सब्सक्राइब जो रेड कलर जो बटण आहे, उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का सुठी शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां ऐं जेका तव्हांजे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद हूंदी आहे। हाणे जनाब मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारियो। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि कमेंट्स में तव्हां मूंखां पुछी सघो था। इंशाल्लाह उनजो जवाबु ॾींदुसि। हाणे वीडियो खे शुरू करियूं था। जनाब वीडियो खे शुरू करण जे लाइ करिणो ईअं पवंदो जो ब्राउज़र खुले, तव्हां पंहिंजे चैनल जी साइट जेका आहे उहा खोले वठो। ऐं खोलण जो तरीक़ो मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं तव्हां चैनल ठाहियो आहे त ज़रूरु तव्हांखे ख़बर हूंदी, ऐं जे न त पोइ ईज़ी वे आहे, तव्हां साइन इन थींदो। साइन इन थियण खां पोइ यूट्यूब जे मेन पेज खे हिन जेके 2 लाइन्स आहिनि इन्हनि खे क्लिक कंदव त ही माई चैनल जो जेको ऑप्शन अचे थो इनखे क्लिक करे पंहिंजे चैनल में वेंदो। हाणे जॾहिं चैनल में पहुची विया आहियो त वीडियो खे जेकॾहिं अपलोड करिणो आहे त हीउ हिकिड़ो तव्हां ॾिसी सघो था, इहा अपलोड जो बटण आहे, इनखे क्लिक कयो ऐं जीअं ई इनखे क्लिक कंदो हिकिड़ी स्क्रीन तव्हांजे साम्हूं खुलंदी जंहिंमें उहो लोडिंग कंदो ऐं हिते तव्हां खां पुछंदो कहिड़ी फाइल खे तव्हां अपलोड करणु चाहियो था। तव्हां हिते क्लिक कयो ऐं जीअं ई क्लिक कंदो त तव्हां खां इहो पुछंदो लोकेशन फाइल जी जिते तव्हांजे सिस्टम में रखियलु आहे। हाणे मूं वटि जेका फाइल रखियलु आहे उनखे ऐं जंहिंखे अपलोड करणु चाहियां थो उनखे मां कंदुसि। हीअ हिकिड़ी फाइल आहे जेका मूं हींअर ठाही आहे वेझे में, तव्हां क़रीब उनखे ॾिसी बि सघंदो। ऐं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त इनखे ज़रूरु लाइक कजो ऐं व्यूज़ कजो। त इनखे आउं क्लिक थो कयां ऐं जीअं ई क्लिक कंदुसि त हीअ अपलोड जे इन विंडो में अची वेंदो ऐं अपलोडिंग शुरू करे छॾींदो। हाणे जनाब हिन में ॿियूं शयूं जेके तमामु अहम आहिनि उहो आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त ही बेसिक इंफॉर्मेशन में तव्हांखे हिते हिनखे टाइटल ॾियणो पवंदो जेको तव्हांजो वीडियो टाइटल हूंदो। हाणे जनाब हिनखे जेको टाइटल ॾियणु चाहियो उन जे लाइ मूं इहा वीडियो ठाही आहे जेका अपलोड थिए पई। इन में तव्हांखे सभु कुझु ख़बर पइजी वेंदी, पर आउं तव्हांखे हिते उहा शइ सम्झाइणु ज़रूरी नथो, एतिरो मुनासिबु न, छो त मुंहिंजी वीडियो अचण वारी आहे जेका आउं अपलोड कयां पियो, पर थोरो घणो ॿुधायां थो। त उन जे लाइ ट्यूब रैंक जेको सॉफ्टवेयर आहे इनखे ओपन कयो ऐं इन में तव्हां लिखी कीवर्ड लिखो जेको तव्हांजी वीडियो जो आहे। जीअं मुंहिंजो आहे इंक्रीज़ व्यूज़ थ्रू, इहो हिकिड़ो तव्हांखे सम्झाइण जे लाइ ॿुधायां थ्रू ट्यूब रैंक जीत इन सिंधी। ही करे हिनखे ही जेको ऑप्शन आहे गो जो इनखे क्लिक कंदासीं ऐं
हिते तव्हां त जनाब हाणे जेके वीडियोज़ आयूं आहिनि इन्हनि में हू ॿुधाए पियो त तव्हां पंहिंजे वीडियोज़ जा व्यू कीअं वठी सघो था ऐं एनालिसिस में वञो ऐं टॉपिक खे चूज़ करण जे लाइ ही तव्हां ॾिसी सघो था त ही जेके टॉप रैंक जो वीडियोज़ आहिनि इन्हनि में कहिड़ी स्पेशलिटी आहे जो ही टॉप ते पहुतियूं आहिनि त तव्हांखे ख़बर पवंदी त हिन में कई शयूं आहिनि जेके तव्हांखे ॿुधाए पियो। हाणे हिन मां कंहिं बि टॉपिक खे चूज़ करियो या तव्हां पंहिंजो टॉपिक ॾियो। जीअं आउं ॾियां थो हाउ टू increase YouTube views with TubeRank जीत टू ऐं इनखे थोरो अञा इन सिंधी करे जेकॾहिं स्कोर खे बयार कंदासीं त ख़बर पइजी वेंदी त असांजो टॉपिक कीअं आहे। हाणे तव्हां ॾिसो था 7% आहे, असांखे 7% ई खपियो पिए रैंकिंग जे लाइ ऐं उहो त असांखे सिर्फ़ु टाइटल सां मिली वियो। इन जो मतिलबु टाइटल इहो सुठो आहे। हाणे इन टाइटल खे कॉपी करे वठो, कॉपी करे जिते तव्हांजो अपलोड वीडियो ठहे पियो उनखे इहो टाइटल ॾियो। हीअ टाइटल रैंक में हिते तव्हां इहो टाइटल पेस्ट कयो ऐं डिस्क्रिप्शन ॾियण जे लाइ इन ई टाइटल खे ऐं जेको हिकिड़ो तव्हांखे आसान मशवरो थो ॾियां त उन में ईअं आहे जो हिन टाइटल खे पहिरीं कॉपी करे डिस्क्रिप्शन में पेस्ट कयो। पेस्ट करण खां पोइ तव्हांखे हिकिड़ो ॿियो मशवरो थो ॾियां त तव्हांजो वीडियो जेको सिंधी में आहे त उनखे तव्हां सिंधी में बि टाइटल खे हिनखे ॾेई सघो था। सिंधी लिखण जे लाइ कीबोर्ड इस्तेमालु कयो ऐं तव्हां हिनखे सिंधी में कीअं लिखंदो हाणे तव्हां लिखी सघो था जनाब ही सिंधी में टाइटल ॾेई छॾियो ऐं इहो ॾियण खां पोइ उन खां पोइ तव्हां जेकॾहिं डिस्क्रिप्शन में वधीक ॾियणु चाहियो था त उहो बि ॾेई सघो था। जीअं तव्हां पंहिंजे चैनल जो जेको लिंक आहे उनखे शॉर्ट लिंक करे शॉर्ट लिंक ते मूं हिकिड़ो वीडियो ठाहियो उनखे ॾिसी तव्हां पंहिंजे चैनल जी लिंक खे शॉर्ट करे ऐं उहा पेस्ट कंदव। प्लस में तव्हांजा जेके फेसबुक पेज जी लिंक आहे उहा बि पेस्ट कयो ऐं ॿियो बि घणो कुझु करे सघो था। ऐं जेतिरी तव्हांजी डिस्क्रिप्शन वॾी हूंदी ओतिरो तव्हांखे उनजो फ़ाइदो थींदो। हाणे हलूं था टैग्स जी तरफ़। टैग्स ॾियण जे लाइ हिते हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ सजेशन में तव्हां जेकॾहिं वेंदव त हीअ ॾिसी सघंदव त हीअ यूट्यूब पाण तव्हांखे सजेस्ट कंदो त कहिड़ा टैग तव्हांजे लाइ सूटेबल आहिनि त कहिड़ी कहिड़ी शयुनि जी तव्हांखे ज़रूरत पवंदी। हाणे ॾिसी सघो था हिन टैग्स ॾेई छॾिया आहिनि ऐं हीअ ॾिसी सघो था हिननि मां जेकॾहिं तव्हांखे इहे सभु टैग इस्तेमालु करणा आहिनि त हीअ प्लस जो जेको साइन आहे हिनखे क्लिक कंदव त इहो टैग्स तव्हांजे उनमें टैक्स वारी जेको जॻह आहे उन में पेस्ट थी वेंदा ऐं हिनखे कॉपी करण जी ज़रूरत कोन्हे। हिन में बि तव्हांखे ॿुधाए पियो जेके टैग्स तव्हांखे सूट कनि था उनखे तव्हां ई क्लिक करे पंहिंजे उन में कयो ऐं हिनखे तव्हां बंदि कयो। हाणे तव्हां ॾिसी सघंदो हीअ टैग्स जेके आहिनि अची विया। हाणे हीअ वीडियो अपलोड थिए पियो 80% थी वियो आहे ऐं जीअं ई थिए थो त हिनखे पब्लिश कंदासीं। को लिंक आहे इनखे तव्हां कॉपी कयो। कॉपी करण खां पोइ हिकिड़ी वेबसाइट मूं तव्हांखे ॿुधाई हुई जंहिंमें तव्हां हिनखे शॉर्ट करे सघो था। उहा आहे बटली सॉरी कीबोर्ड के चेंज कंदासीं इंग्लिश में आणे bitly.com में वेंदव। इहो शॉर्टनट जे लाइ हिकिड़ो वेबसाइट आहे जंहिंमें तव्हां पंहिंजे लॉन्ग जेको आहिनि उन्हनि खे तव्हां शॉर्ट करे सघो था। हाणे हीउ जेको चैनल जो तव्हां लॉन्ग वरितो आहे हाणे उनखे हिते पेस्ट कयो। पेस्ट करण खां पोइ हिते शॉर्टिंग करण जे लाइ क्लिक कंदव त तव्हां ॾिसंदव थोरी देरि में ई हिनखे पेस्ट कयो।
जी पेस्ट कंदो त इन ही ॾेखारे छॾियो, हिते बि ॾेखारे पियो, हिते बि ॾेखारे पियो। इनखे कॉपी कयो ऐं तव्हां पंहिंजे जिते वीडियो अपलोड थिए पियो उन में वञो ऐं ही जेका तव्हांजी डिस्क्रिप्शन वारी साइड आहे त हिते हेठि थोरो स्पेस ॾेई हिते तव्हां कंट्रोल V दबाईंदव त उहा लिंक अची वई ऐं मथे हिते तव्हां लिखी सघो था माय चैनल समझो समझायो लिंक हिते डॉट एच। ईअं ई तव्हां फेसबुक जे लिंक खे बि पेस्ट करे सघो था ऐं शॉर्ट करे ऐं तव्हां करे सघो था। ईअं तव्हांखे फेसबुक पेज जो जेको लिंक आहे उहो हिन में ॾियो ऐं प्लस में जेके तव्हांजा बहितर वीडियो आहिनि उन्हनि जा लिंक बि ॾियणु चाहियो था त ईअं करे सघो था। जस्ट मूं हिकिड़ो सम्झाइण जे लाइ तव्हांजे इहो ॿुधायो। हाणे 95% मुंहिंजी वीडियो अपलोड थी वई आहे। जीअं ई 100% थींदी त तव्हांखे पब्लिश करे बि ॾेखारे छॾींदुसि ऐं पोइ हिन जो हिकिड़ो ॿियो मरहलो ईंदो आहे जंहिंमें तव्हां हिन जो थंबनेल जेको आहे उहो चेंज कंदा। अब थंबनेल ठाहिण आऊं तव्हांखे सेखारे चुको आहियां। तव्हां थंबनेल को सुठो ठाहियो ऐं ठाहिण खां पोइ तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। हाणे जनाब ही प्रोसेसिंग थी वई आहे। क्लिक पब्लिश टू योर वीडियो लाइव। हाणे लाइव थियण जे लाइ पब्लिश खे आऊं क्लिक कंदुसि। जीअं क्लिक कंदुसि पब्लिश थी वियो आहे। हाणे ताईं तव्हां जेकॾहिं शेयर करणु चाहियो था पंहिंजी साइटनि ते उहो बि करे सघो था। इन ते बि आऊं वीडियो ठाहींदुसि अॻिते हली, पर फ़िलहाल मुंहिंजो मक़सदु जेको हो उहो पूरो थी चुको आहे। हाणे जनाब वेंदे तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हाणे जे तव्हां चेक करणु चाहियो था त तव्हांजी वीडियो आई आहे या न चैनल में, त हिते क्लिक कयो। ही क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था तव्हांजी वीडियो अपलोड थी वई आहे। हाणे हिनखे थंबनेल कोन्हे ॾिनल। जेकॾहिं तव्हां कुझु थोरे टाइम में जेकॾहिं हिनखे थंबनेल ॾींदव त कस्टम थंबनेल ॾेई सघो था ऐं जेकॾहिं न ॾींदव त यूट्यूब को बि इन ई मां ई को सुठी का शइ ॾिसी तव्हांजे लाइ थंबनेल ॾेई छॾी ऐं ईअं तव्हां पंहिंजी वीडियो खे सब्सक्राइब करे सघो था। हाणे वीडियो खे अपलोड करे सघो था। हाणे वेंदे मुंहिंजे चैनल सुनो सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे दबायो ऐं बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी अचण वारी वीडियो हर तव्हां वटि पहुचंदी ऐं तव्हां उनखां फ़ाइदो वठी सघंदव। ऐं कमेंट्स में मूंखे ॿुधायो त मुंहिंजा वीडियोस तव्हांखे कीअं पिया लॻनि। को सुवाल आहे त उहो बि तव्हां कमेंट्स में मूंखां पुछी सघो था। मुंहिंजे वीडियोस खे शेयर ऐं लाइक करणु न विसारींदा ऐं इहा मुंहिंजी रिक्वेस्ट हुई। ऐं मुंहिंजे वीडियोस जे आख़िर में सब्सक्राइब जो बटन आहे उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। इन सां गॾु मां तव्हां खां इजाज़त वठां थो इन ई दुआ सां। अल्लाह करे जिते हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो।